असना वाक़िआ कंदासीं। मिठी समेत थर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। मिठी समेत थर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। इन जा तफ़सील मालूम कयूं था। गुलज़ार गुल ओठो टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। गुलज़ार गुल, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, रात देर से 12:52 ते ठरताक ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि जैं मिठी है, डिपलो है, इस्लाम कोट है, नंगर पाकर है, छाछरो है, उन आस पास वारा जो इलाइक़ा आहिनि, मुख़्तलिफ़ जो ॻूठ आहिनि, उन ते पिणु ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया, जेको तक़रीबन 2 मिनट मुसलसल हलंदा रहिया, जॾहिं त काफ़ी जेके माण्हू जेके आहिनि सो पंहिंजे घरनि खां ॿाहिरि निकिरी आया ऐं मुख़्तलिफ़ जेके पखी जेके हुआ, जंहिं मोर या ॿिया जेके पखी हुआ या जेके जानवर हुआ, उहे जेके ज़िलज़िले जे लोॾे सबबु जेके सो रहियूं कंदा रहिया, जॾहिं त मुख़्तलिफ़ जेके ज़िलज़िले जा लोॾा आया आहिनि, जंहिंमें हिकु वॾो हिकिड़ो आवाज़ु जेको ॿुधण में आयो आहे, ज़ेरे ज़मीन जेको आवाज़ु आहे ॿुधण में पहिरियां आयो, जंहिंखां पोइ जेके सो घर अंदरि जेके वेठल माण्हू जेके हुआ या जेके आराम में जेके माण्हू हुआ, ऐं ख़ासि करे जेको ॿारहाड़ीअ जेके इलाइक़ा आहिनि, ॿारहाड़ी जे ॻूठ आहिनि, उन में उन टाइम ते जेको सवेल जेके माण्हू सो पंहिंजो खाधो पीतो करण खां पोइ सुम्ही पवंदा आहिनि, जॾहिं त मैसूम जेके ॿारड़ा हुआ जेके घरनि खां ॿाहिरि निकिरिया रहियूं करे, जॾहिं त इहो इन जो जेको आवाज़ु जेको आहे सो सराय बत्ती खां वधीक जेको महसूसु कयो पियो वियो, जॾहिं त केतिरा ई जेके माण्हू हुआ सो घरनि खां ॿाहिरि निकिरिया ऐं हिकिड़ो ख़ौफ़, हिकिड़ो हिरास पखिड़ियल हो, जंहिं बैदि जेको सो आस्ते आस्ते लोॾा अचण करे जेके ज़िलज़िलो जेको शिदत जेका हुई सो कम महसूस कई वई। ठीक है गुलज़ार गुल ओठो आवाज़ जी मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।